नवाब वली मोहम्मद में ज़मीन जे तकरार तां क़त्ल थियल 5 ॼणनि जा मड़ मिटीअ मां हवाले कया विया आहिनि। इंतज़ामिया ऐं मक़तूलनि जे वारसनि में ॻाल्हियूं कामयाब थियण बाद राति ई क़ौमी शाहराह ते जनाज़े निमाज़ अदा कई वई हुई। मक़तूलनि जे ॻोठ इस्माइल भंड में आल नकिन सां तदफ़ीन कई वई आहे। ॻोठ में ॾुख जी लहर छायल आहे। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया, नवाब वली मोहम्मद में ज़मीन जे तकरार तां क़त्ल थियल 5 ॼणनि जा मड़ मिटीअ मां हवाले कया विया आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन त नवाब वली मोहम्मद में ज़मीन जे तकरार तां क़त्ल थियल 5 ॼणनि जा मड़ मिटीअ मां हवाले कया विया आहिनि। इंतज़ामिया ऐं मक़तूलनि जे वारसनि में ॻाल्हियूं कामयाब थियण बाद राति ई क़ौमी शाहराह ते जनाज़ निमाज़ अदा कई वई हुई। मक़तूलनि जे ॻोठ इस्माइल भंड में आले नकिन सां तदफ़ीन कई वई आहे। ॻोठ में ॾुख जी लहर छायल आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, नवाब वली मोहम्मद में ज़मीन जे तकरार तां क़त्ल थियल 5 ॼणनि जा मड़ मिटीअ मां हवाले कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। एजाज़ संग्रह लाइन ते मौजूदु आहे। एजाज़, ॿुधाइजो त क़त्ल थियल 5 ॼणनि जा मड़ मिटीअ मां हवाले कया विया आहिनि, छा तफ़सील आहिनि? जी यासिर, नवाब वली मोहम्मद भरिसां 5 शहीद थी वियल जी जनाज़े निमाज़ इस्माइल भंड में हज़ारे सियासी समाजी इलाइक़े जे माण्हुनि शिरकत करे आली नक्शन सदिकनि सां अबाण कब्रिस्तान अमीर शाह में मिटी मां हवाले कयो पियो वञे। ऐं राति जेको ही धरणो ख़त्म थियो 1:30 वॻे जनाज़े निमाज़ उते बि अदा कई वई, पर अॼु जेको हिन ॻोठ में बि जेका अदा कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा इलाइक़े वासियुनि हज़ारनि जी तइदाद में शिरकत कई आहे। ठीकु आहे एजाज़, महिरबानी, तफ़सील ॾिना।